जज़ाकल्लाह। असांजा मुअज़्ज़िज़ मेहमान काज़ी मुतीउल्लाह सईदी साहब, अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब असांजे दरमियान में पहुता आहिनि। असां भरपूर संदन आजियां कयूं था, भलीकार चऊं था। अल्लाह साईं खुश रखे खेनि, रस्तो ॾिजो ऐं सिर्फ़ु महिमाननि खे अंदरि अचणु ॾिजो। महिरबानी। सलाहकार दोस्त, रज़ाकार दोस्त थोड़ो इन ते ख़ुसूसी ध्यान ॾिजो। बाक़ी दोस्त उते ही रहनि मौजूद। असांजा इंतहाई मान वारा साईं अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब ऐं मोहतरम जनाब काज़ी मुतीउल्लाह साहब असांजे दरमियान में अची रहिया आहिनि। असां संदन आजियां कयूं था, भरपूर इस्तक़बाल कंदासीं ऐं खेनि भलीकार चऊं था। साईं हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब, जीअं मूं पहिरीं तव्हांखे अर्ज़ कयो त संदन नातिया सिलसिले में जेके पाण 50 साल पूरा कया अथनि, उन निस्बत सां अॼु संदन गोल्डन जुबली मल्हाए रहिया आहियूं असां ऐं खेनि एवॉर्ड शील्ड पेश कंदासीं ऐं तव्हांजे दुआनि सां हाजी साहब खे अल्लाह पाक जल शानहू कई बेरा इहा जेका सदा हयूं मके ऐं मदीने वञण जी, उहा सदा आसमान ते कई दफ़ा पुॼी चुकी ऐं पाण मके मदीने जूं उहे ज़ियारतूं करे आया। उते हाणे अनक़रीब बि तव्हां ॾिठो हूंदो इंटरनेट ते, जॾहिं हाजी साहब मके ऐं मदीने जे सरज़मीन, पाक सरज़मीन, उन ख़ूबसूरत सरज़मीन, उन अज़ीम धरती ते पहुता त संदन तमाम भरपूर नमूने सां उते जे दोस्तनि जेको आहे संदन इस्तक़बाल कया, आजियाऊं कयूं ऐं जेको आहे खेनि अर्ज़ कयूं त असांखे जीअं तव्हां सिंध जे भाइरनि खे सिंध जे धरतीअ ते जेको आहे ॿुधायो था हमद ऐं नात, ईअं असांखे बि ॿुधायो त उते बि पाण कई जेको आहे सो हम प्रोग्राम कयूं। उते जा माण्हू जेके असांजे सिंध जा भाइर सऊदी जे धरतीअ ते आबाद आहिनि पंहिंजे रोज़गार जे सांघे, उहे बि ॾाढा उञियल ऐं उदास हूंदा आहिनि त हाजी इमदाद साहब असां वटि अचनि ऐं असां हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब जे ख़ूबसूरत अंदाज़ खे ऐं हमद ऐं नात जे ॿुधण जे सआदत खे जेको आहे सो उन खां मुस्तफ़ीज़ थियूं। जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ पे कयो त अॼोकी हीअ जेका निशस्त आहे असांजी, हूअं त असांजी लगातार हले पई निशस्त, पर उन जो ही जेको हिस्सो आहे हिन वेहक जो, जंहिंमें असां वटि तमामु मोतबर हस्तियूं असांजा शहनशाह ख़िताबत काज़ी मुतीउल्लाह सईदी साहब ऐं नात ख़्वाननि जा सरवाण, जग मशहूर सिंध धरती जा अज़ीम नात ख़्वान हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब ऐं उन सां गॾोगॾु असांजे हिन स्टेज ते जमीयत उलमाए इस्लाम पाकिस्तान जा मरकज़ी सालार इंजीनियर अब्दुल रज़ाक आबुद लाखो साहब, जिन जूं बेधड़क खिदमतूं, बे इंतहा खिदमतूं, तव्हां ॾिसो केॾा वॾा वॾा तारीख़ साज़ प्रोग्राम, उन्हनि जो सॼो निज़ाम संभालण ऐं उन्हनि जी इंतज़ामिया, सॼो सेटिंग, मैनेजमेंट ऐं सिक्योरिटी निज़ाम, केॾियूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। पाण समाजी ख़िदमतनि में, दीनी ख़िदमतनि में, इल्मी अदबी ऐं क़ौमी ख़िदमतनि में तमामु निमाया कारकर्दगियूं रखनि था। उन्हनि खे बि जेको आहे ज़िंदगी भर जे कामयाबीअ ते जेको आहे सो इंचोमेंट एवॉर्ड, जेको सॼी जमार जे ख़िदमतनि ते मञता एवॉर्ड ॾिबो आहे, अचोमेंट, उहो एवॉर्ड ॾींदासीं। ऐं असांजो भाउ सलीम सिंधी साहब, उन जूं ख़िदमतूं माशाअल्लाह कंहिंखां गुझियूं न आहिनि। संदन गजगोड़ कंदड़ आवाज़, वरी इनकलाबी शेरो शाइरी ऐं बुलंद आवाज़ सां नारा लॻाइण, मजमे खे जाॻाइण, जज़्बा जेके आहिनि उहे निर्वार करणु कंहिंखां गुझा न आहिनि। खेनि असां अॼु हिन हमद नात कॉन्फ्रेंस में इंशाअल्लाह एवॉर्ड ॾींदासीं। ऐं मुंहिंजा दोस्तो
उन सां गॾोगॾु असांजे पाकिस्तान जो जग मशहूर नात ख़ान जंहिं दुनिया जे कुंड कुड़छ में नात जे हमद जे दुनिया में पाण मञायो आहे, हाफ़िज़ अबू बकर मदनी साहब, उहे बि चंद लम्हनि में असां वटि ईंदा। असां उन्हनि जे लाइ बि एवॉर्ड रखियो आहे। पाण ॾिसो अहिड़ा मौक़ा असांखे त कम से कम कॾहिं कॾहिं था मिलनि। असांजी दिलि घुरंदी आहे त असां इन्हनि महिमाननि जी दिलि जा खोले दर अहिड़ी आजियां कयूं जो असांजी दिलि खे उहे जेके अरमान आहिनि त अल्लाह असांखे उहे मौक़ा ॾे, उहे लम्हा ॾे, उहे घड़ियूं ॾे, उहे सआदतूं ॾे त असीं इन्हनि महिमाननि जी उन दिलि सां आजियां कयूं जंहिं अंदाज़ सां असांजी दिलि चाहे थी। असांजे दरमियान में स्टेज ते हैदराबाद जी धरतीअ ते हिकु तमामु वॾी समाजी ख़िदमतनि जे दुनिया में, सियासी दुनिया जे ख़िदमतनि जे दुनिया में तमामु वॾो नालो मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीरी साहब दामत बरकातुहुल आलिया बि असांजे दरमियान में मौजूद आहिनि। असां उन्हनि खे बि भलीकार था चऊं। उन सां गॾोगॾु असांजा सिंध जा तमामु हिकिड़ा ख़ूबसूरत शाइर ऐं नात ख़ान अलहाज जाम धणी बख़्श चाचड़ साहब, जिन जो मूं पहिरीं तव्हां सां ज़िक्र कयो त तमामु जेको आहे सिंधन अंदाज़ शाइरी, चाहे उहा बलोची में हुजे, सिंधी में हुजे, ब्राहिवी में हुजे ऐं उर्दू में 7 ज़ुबाननि में शेर बि हिकिड़ो साईं ठाहियो जेको तमामु मशहूरु आहे ऐं मार्केट जे अंदरि उन कमर्शियल इदारनि जे तरफ़ां ठहियल सूरत में कैसेट जे सूरत में बि आयो ऐं तमामु वॾो मक़बूल शेर हो साईं हाजी धणी बख़्श साहब जो जेको 7 ॿोलियुनि में। असांजे अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब बिरावी ज़ुबान में माशाअल्लाह जेको आहे सो हिकिड़ी कैसेट शाया कई हुई। असांजा बिरोही दोस्त जेके असांजे थाणे बुला खान तालके में 2 ॻोठ आहिनि बिरोहियुनि जा, हिकिड़ो मुराद बिरोही साहब जो ॻोठ, भाल में ॿियो बिरोहियुनि जूं कुझु आबादियूं, कुझु ॻोठ, कुझु घर हारी जे सूरत में असांजे मलिक शफ़क़त साहब जे बनीअ ते उते ट्यांगुरी चइजे उन इलाइक़े खे भाल जो उहो बि हिसो आहे, उते बि असांजा बिरावी ॿार मौजूद आहिनि। त हाजी साहब बिरावी ज़ुबान में असांजे हिकिड़ी नातिया महफ़िल जा साहिब सदर हुया मोहतरम मौलाना अब्दुल कयूम जोहर बिरोही साहब, जेके सिंध जा तमामु वॾा अज़ीम शाइर आहिनि। उन्हनि जे शाइरी में बिरावी ज़ुबान में जिन क़ुरान पाक जो तर्जुमो लिखियो आहे बिरावी ज़ुबान में, ऐं मौलाना मोहम्मद अनवर साहब जतोई आहिनि सखर वारा जिन बलोची ज़ुबान में क़ुरान जो तर्जुमो लिखियो, ऐं मौलाना जोहर बिरोही साहब उहे अज़ीम इंसान आहिनि जिन बिरावी ज़ुबान में क़ुरान मजीद जो तर्जुमो लिखियो। पर सभ खां पहिरीं धरतीअ ते जेको क़ुरान जो तर्जुमो थियो, चवनि था त जीअं पहिरीं शाह वलीउल्लाह जे फर्ज़ंद उर्दू में तर्जुमो कयो, ईअं सिंधी में जेको आहे सो तर्जुमो कयो। ऐं वरी सिंधीअ खे ही बि एज़ाज़ हासिल आहे त असांजे लाड़ धरतीअ सां ताल्लुक़ रखंदड़ मोहतरम हाजी अहमद मला साहब जिन मंज़ूम तर्जुमो कयो, सॼो शाइरी जे सूरत में तर्जुमो कयो। अॼु आऊं सभिनी पंहिंजे नात ख़ान भाइरनि खे दावत थो ॾियां त हाजी अहमद मला साहब जे शाइरीअ मां बुके नातिया अंदाज़ में शेर तां चूंडे आईंदा असांजे महफ़िल में को अहिड़ो नवाण पैदा करे ॾेखारिजो। क़ुरान शरीफ़ जे सूरतनि जा आयतनि जा तर्जुमा हुजनि या हाजी अहमद मला साहब जी शाइरी तमामु वॾी सूरत में वॾा उन्हनि जा जेके शाइरी जा मजमा आहिनि उहे शाया थिया आहिनि। असांजे प्रोफेसर ज़रार रुस्तमानी साहब शाया कया आहिनि। त माशाअल्लाह असांजी हीअ निशस्त नात ख़ान माशाअल्लाह असांजे दरमियान में केतिरा ख़ूबसूरत नात ख़ान वेठा आहिनि। असां हाणे चाहींदासीं त पंहिंजे हिन निशस्त जी शुरूआत कयूं जंहिंमें दस्तार फज़ीलत बि आहे ऐं एवॉर्ड बि आहिनि, महिमाननि जो इकराम बि आहे। सभ खां पहिरीं आऊं तालके थाणे बुला खान जे अमीर मोहतरम साईं हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अजरक खणी अचनि ऐं असांजे मुअज़्ज़ज़ चीफ गेस्ट
मौजूद साहिब सदर जेके मजलिस जा जो कि इन निशस्त जा साहिब सदर आहिनि अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब उन्हनि खे अजरक जी सूखड़ी पेश कनि। हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद साहब असांजे महफ़िल जे साहिब सदर साईं अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब जिन खे अजरक जी सूखड़ी मोहतरम हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद साहब सदर जमीयत उलमा इस्लाम तालको थाणो बोला खान। हाफ़िज़ वली मोहम्मद साहब के गुजारिश कंदुसि त पाण अजरक खणी अचनि ऐं असांजे जो कि महफ़िल जे मुख्य मेहमान चीफ गेस्ट मोहतरम काज़ी मुतिउल्ला सईदी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि तालके जे अमीर मोहतरम हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद के त असांजे महफ़िल में मौजूद मरकज़ी सालार जमीयत उलमा इस्लाम मोहतरम इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। हाफ़िज़ वली मोहम्मद साहब आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ साहब के त हाफ़िज़ वली मोहम्मद साहब जेके तालके जा अमीर आहिनि उहे अजरक जी सूखड़ी पेश कनि। असांजे अज़ीम अज़ीम खां अज़ीम तर नालो शहीद इस्लाम अल्लामा शहीद इस्लाम शहीद सिंध डॉक्टर खालिद महमूद सुमरो साहब जे ब्रादर कारी जावेद अहमद सुमरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि जमीयत उलमा इस्लाम जे तालके जे सदर मोहतरम हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद साहब के त असांजे ज़िले जे अमीर मोहतरम मौलाना मोहम्मद कासिम खारानी साहब दामत बरकातुल आलिया के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ वली मोहम्मद रिंद साहब जेके अमीर आहिनि जमीयत उलमा इस्लाम जा मौलाना कारी कामरान साहब दामत बरकातुल आलिया के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ अब्दुल लतीफ़ रिंद साहब के त असांजे मोहतरम साईं हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीरी साहब दामत बरकातुल आलिया के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि असगर भट्ट साहब के त मोहतरम असांजे सलीम सिंधी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। सलीम सिंधी साहब जेके असांजा मोहतरम मानवारा मेहमान डिस्ट्रिक्ट मटियारी जा ऐं मरकज़ी नायब सालार आहिनि मोहतरम सलीम सिंधी साहब। आऊं गुजारिश कंदुसि मोहतरम हाफ़िज़ सिकंदर भट्ट के त असांजे मोहतरम हाफ़िज़ जमीलुर रहमान गंदरो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि मोहतरम मुक़द्दर भट्ट साहब के त हू मोहतरम अलहाज धनी बख्श चाचड़ साहब जिन के अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि असांजे मोहतरम अकबर भट्ट के त हू असांजे मेहमान मोहतरम साईं मोहम्मद यूसुफ सोलंगी साहब जेके खूबसूरत शायर आहिनि हिन वक्त जा सिंध धरती जा तमाम सोना शायर उन्हनि खे अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ अली नवाज़ रिंद के त हू अचनि ऐं असांजे मोहतरम नातख़्वान मेहमान ज़ुल्करनैन लाशारी हैदरी के अजरक जी सूखड़ी पेश कनि। मोहतरम हाफ़िज़ पंज मोहतरम साईं ज़ुल्करनैन हैदरी साहब के अजरक जी सूखड़ी पेश कनि। हाफ़िज़ अली नवाज़ रिंद साहब। आऊं गुजारिश कंदुसि हाफ़िज़ नेमतुल्ला गबोल साहब के त मोहतरम हाफ़िज़ अब्दुल रहमान खासकेली साहब जेके सकरंड ज़िले नवाबशाह खां कई आया आहिनि उन्हनि खे अजरक जी सूखड़ी पेश कनि। आऊं गुजारिश कंदुसि मोहतरम हाफ़िज़ रहमतुल्ला गबोल साहब के त असांजे मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद सोराब
फारूकी साहब हाफिज मोहम्मद सोहराब मंगरियो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कन। कौन रहे आऊं गुजारिश कंदुस हाफिज सिकंदर भट्ट के तहू अलहाज धनी बख्श चाचड़ साहब के अजरक जी सूखड़ी पेश कन। मोहतरम अलहाज धनी बख्श चाचड़ साहब। आऊं गुजारिश कंदुस हाफिज सनाउल्ला भुट्टो साहब जे खिदमत में तहू अचन ऐं असांजे मेहमान नाथ खान अमानुल्ला साहब के अजरक जी सूखड़ी पेश कन। असां गुजारिश कंदासीं मोहतरम रब नवाज मेमन साहब जे खिदमत में तहू अचन हाफिज अब्दुल बाकी अबड़ो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कर। गुजारिश कयूं था मोहतरम मोहम्मद सुलेमान हाफिज मोहम्मद सुलेमान लगारी साहब जे खिदमत में त कलीमुल्ला फुलपोटो साहब के अजरक जी सूखड़ी पेश कर। हाफिज मोहम्मद सुलेमान लगारी साहब साईं कलीमुल्ला फुलपोटो साहब जिनके आऊं गुजारिश कंदुसि हाफिज नेमतुल्ला रिंद के तो असांजे मोहतरम हाफिज यहया फुलपोटो साहब जेके हाजी साहब जा फर्जंद अंजुमंद आहिनि उन्हनि खे अजरक जी सूखड़ी पेश करे। हाफिज नेमतुल्ला रिंद। ऐं गुजारिश कंदासीं हाफिज अब्दुल लतीफ़ रिंद के तो मोहम्मद हुसैन मीरपुर खास वारनि नात ख़्वाननि के अजरक जी सूखड़ी पेश करे। हाफिज अब्दुल लतीफ़ रिंद साहब। ऐं गुजारिश कंदासीं हाफिज वली मोहम्मद साहब के तो साईं खैबर को कई आयल अब्दुल हक साहब। ऐं गुजारिश कयूं था असगर भट्ट के तो मोहतरम बशीर अहमद आकलानी साहब जेके नात ख़्वान आहिनि उनके अजरक जी सूखड़ी पेश कनि। गुजारिश कयूं था हाफिज शाहजहान खास खेली के तो अचन ऐं हाफिज खालिद आकलानी बुरफत साहब के जेके नात ख़्वान आहिनि उनके अजरक जी सूखड़ी पेश करे। हेॾा हेॾा जज़ाकुमुल्लाह साईं। हाफिज अबू बकर साहब के शेख अब्दुल्ला कोहिस्तानी सिंध जी सकाफती सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश करे रहा है।